IB ऐं पेमरा खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत में फैज़ाबाद धरणे केस जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त वापसि वठी छॾी। अटॉर्नी जनरल पारां तस्दीक। PTI पारां बि नज़रसानी दरख़्वास्त जी पैरवी न करण जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन बि कार्रवाई जो हिस्सो न बणिबी। चीफ जस्टिस जी सरबराही में 2 रुकनी बेंच पारां फैज़ाबाद धरणे केस जी फ़ैसिले ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। जस्टिस अतर मिनुल्लाह ऐं जस्टिस अमीनुद्दीन बेंच में शामिल। धाड़ेलनि ऐं रियासत में को त फ़र्क़ु हुअणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट सरकारी ऑफिसरनि लाइ साहब जो लफ़्ज़ इस्तेमाल करण खां रोके छॾियो। सुप्रीम कोर्ट में औरत खे ज़मीन जो मुआवज़ो न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साहब बार बार साहब जो लफ़्ज़ इस्तेमाल थियण ते कावड़ जो इज़हार। सरकार सरकारी ऑफिसरनि लाइ साहब जो लफ़्ज़ इस्तेमाल करण खां रोके छॾियो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त असांखे तव्हां खे अवाम जे पैसनि मां पघार मिले थी, पर कारकर्दगी बुरी आहे। पाकिस्तान में बोर्ड सबब वॾी तबाही थी। बोर्ड जे करे पाकिस्तान बदतरीन माशी बदहाली जो शिकार थियो आहे। गॾियल क़ौमुनि जे इजलास खे ख़िताब कंदे सेक्रेटरी एंटोनियो गुतरेस जो चवणो हो त पाकिस्तान में बोर्ड सबब थियल नुक़सान जे इज़ाले लाइ आलमी बिरादरी जे सहकार जी ज़रूरत आहे। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ पारां मदीने जो दौरो। मस्जिद नबवी में नफिल अदा कया। निगरान वज़ीर आज़म बैनुल अक़वामी मेले ऐं अजायब घर जो भी दौरो कयो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर पारां न्यू कराची जे चिल्ड्रेन अस्पताल जो ओचितो दौरो। अस्पताल में गंद कचरो हुअण ते इंतज़ामिया मथां कावड़ जो इज़हार। अस्पताल में ख़राब पयल आरओ प्लांट खे ठाहिण जी हिदायत। मक़बूल बाक़िर चयो आहे त सिंध हुकूमत अस्पताल जी बहितरी लाइ फंड फराहम करण लाइ तयार आहे। FIA ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो डॉलर ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन जारी। इंटरबैंक में डॉलर वधीक ₹1 5 पैसा सस्तो। 287 रुपया 70 पैसनि जो थी वियो। मार्केट रिपोर्ट्स मुताबिक़ इंटरबैंक में गुज़िरियल ॾींहुं डॉलर 288 रुपया 75 पैसनि ते विकिरो थी रहियो हो। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल 46 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थिया। केस जो जांच ऑफिसर बि बदिली। DSP CTD अब्दुल कदूस कलवड़ खे CTD मां बदिली करे साइट एरिया में मुक़रर कयो वियो। DSP अब्दुल कदूस कलवड़ शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर ऐं फातिमा फाड़ो क़त्ल केस जो जांच ऑफिसर बि आहे। कश्मीर जे अॻूणे ज़िले नाज़म सलीम जान मज़ारी जो PA गुडू मां गिरफ़्तार। सलीम जान मज़ारी जे PA खैरबख्श मज़ारी खे रेंजर्स गिरफ़्तार कयो। घोटकी वेझो रेंजर्स ऐं पुलिस जो रावती वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन। 2 ॼणा गिरफ़्तार। गाॾियूं, परॾेही करंसी ऐं हथियार बि हथ। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अली गोहर ऐं अकबर चाचड़ खे हुंडी ऐं गैरकानूनी हथियार रखण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। राणीपुर वेझो बेगोट कैसर शाहणी में रेंजर्स ऐं पुलिस जो छापो। हिकु ज़ख़्मी समेत 2 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियलनि में नूरल ऐं मिठल शाहणी शामिल। पुलिस मूजिबि हिरासत में वरितल शकी माण्हुनि खां पुछाॻाछ कई पई वञे। ऐं वर्ल्ड कप खेॾण लाइ भारतीय शहर हैदराबाद पहुतल क़ौमी क्रिकेट टीम जी राजीव गांधी स्टेडियम में प्रैक्टिस। टीम सुभाणे न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ प्रैक्टिस मैच खेॾंदी।